सोना सखन जिंजा मोती ऐं अलमास, दाता ॾे तूं दिल में तिन पाकनि जी प्यास। आगा अंदर मुंझीअ में आहे इहा आस, लाहे अॼु उदास सचनि जी सोबत खां। वतायो फ़क़ीर खिल भोग ऐं मज़ाया सिंधी समाज ऐं सक़ाफ़त जो क़दीम दौर खां अलोट हिसो रहिया आहिनि। सिंध में हिकु शख़्स जेको पंहिंजे मज़ाए ऐं टुटकनि जी अंदाज़ में कयल सचनि ॻाल्हियुनि सबबु मशहूरु रहियो आहे, उहा वताए फ़क़ीर तो सुञातो वञे थो। वताए फ़क़ीर जो टोकरनि ते मुश्तगिल सिंधी वॾी सुञाणप आहे। दोस्तो, अव्हांखे हिकिड़ो वताए फ़क़ीर जो किसो ॿुधायां थो। मूं भुॻड़ा तॾहिं थे खाधा जॾहिं मुला हलियो थे वियो। असांजे टाइटल जो बि इहो ई आहे। ऐं हिकिड़े ॾींहुं मस्जिद जे इमाम वताए खे चयो त निमाज़ जी महिल आहे, जुमे जो ॾींहुं सॻोरो आहे, हली नमाज़ पढ़। वताए फ़क़ीर खे कंहिं खाइण वास्ते भुॻड़ा ॾिना हुआ, जिन जा फुका भरींदो पे वियो। इमाम जे चवण ते सिधो मस्जिद में हलियो वियो। सिफ़ियूं ॿधियूं त ही बि हिकु सिफ़ में झोली भुॻड़नि सां सुधी झली निमाज़ पढ़णु बीठो। हर हेॾां होॾां ॾिसियो, भुॻड़नि जी लप वात में हयो, वरी माठ करियो, निमाज़ पे ई पढ़ियाई। जॾहिं निमाज़ पढ़ी फ़ारिग़ थियो त माण्हुनि चयसि, फ़क़ीर तुंहिंजी निमाज़ कान थी त तूं निमाज़ में भुॻड़ा पे खाधा। वताए चयोसि त मूं उन वक़्तु भुॻड़ा ते खाधा जंहिं महिल इमाम हलियो थे वियो। हिननि पुछियो त इमाम केॾांहुं थे वियो? हू त निमाज़ पढ़ाए रहियो हुयो। वताए फ़क़ीर चयो त पुछी ॾिसोसि त पहिरीं ढॻे ॻोल्हण जी वीचार हेठि हो, पोइ गाह हथ करण लाइ पे डोड़ियो। जॾहिं हुतां ख़्याल मोट ते खाधसि त निमाज़ ते पढ़ियाई। माण्हुनि मुला खां पुछियो, जंहिं चयो त बराबरि मूंखे नमाज़ में बि अहिड़ा ख़्याल आया आहिनि। तंहिं करे वताए फ़क़ीर जी अहिड़नि किसनि जे करे वॾो मशहूरु वताए फ़क़ीर आहे। ऐं दोस्तो, असां कुझु वताए फ़क़ीर जूं सचूं कहाणियूं ऐं कुझु उन जा जेके सचा बोल आहिनि उहे बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं। दोस्तो, असांजो अर्ज़ु इहो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक करणु कमेंट करणु न विसारींदा। महिरबानी दोस्तो, तव्हांजो पंहिंजो नेक मोहम्मद ऑफिशियल।